ज़िले थरपारकर जे क़दीमी शहर चीलेहार में हर साल जीअं इन साल बि रामापीर जो मेलो धामधूम सां जारी आहे। रामापीर मेले में शहर तोड़े भरपासे जे बहिराड़नि जूं समें ॻोठनि ऐं शहरनि जे तइदाद में माण्हुनि जे अचण वारो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त चीलेहार में लॻल रामापीर वारे मेले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मिठी, छाछरो, इस्लामकोट, डीपलो, नगर पारकर समेत बेराज एरिया जे उमरकोट, सामारो, सूफ़ी फ़कीर पिथोरो, मीरपुर ख़ास, हैदराबाद, कराची खां वठी इस्लामाबाद समेत ॿियनि शहरनि मां यात्री ॾाढो रामापीर जूं धजाऊं खणी आस्थान पहुची धजाऊं पारायूं। जॾहिं त चीलेहार जे रामापीर वारे मेले में भंडारू ऐं शरबत जो मुकमल तौर बंदोबस्त कयल आहे, जेको जारी रहंदो। इन हवाले सां मेलो लॻाईंदड़ शिवा धारिन CM न्यूज़ सां ॻाल्हाईंदे थरपाल दास महेश्वरी, राजेश महेश्वरी, संजय शारदा, महेश नटराणी, शरोण डवारकाणी, डॉक्टर शरोण खां सवाइ टाउन चेयरमैन बिहारी राठौड़ ऐं ॿियनि चयो त असां चीलेहार वासी ही मेलो असांजी यादगिरी खां अॻु में शुरू कयल रामापीर मेलो लॻाए रहिया आहियूं। ॿिए तरफ़ सिक्योरिटी जे हवाले सां चीलेहार पुलिस जे SHO ऐं ट्रैफिक पुलिस पंहिंजो फर्ज़ अदा कंदे नज़र आया। मेले में मुख़्तलिफ़ शहरनि जे रहवासियुनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। मासूम ॿारनि लाइ झूला पिणु लॻाया विया आहिनि। जॾहिं त रामापीर मेलो तारीख़ 25 अक्टूबर खां शुरू थियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची